बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, 10 रमज़ानुल मुबारक असां दरसे क़ुरान में मौजूदु आहियूं। सूरत दहर जेका असां वटि तमामु घणी मशहूरु सूरत आहे ऐं तमामु घणी पढ़ी वेंदी आहे, 29 सिपारे में आहे। ऐं उन जो जेको पहिरियों रुकू आहे, उन जो जेको मौज़ू आहे तख़लीक़ इंसानियत, उन खां बाद हिदायत अल्लाह ताला फरमाए थो त मां मोकिली आहे। उन में हर माण्हू ख़ुदि मुख़्तियार आहे इरादे जे हिसाब सां। इन्ना हदैना हुस्सबील इम्मा शाकिर व इम्मा कफ़ूरा। हिदायत मोकिली वई आहे क़ुर पाक जी सूरत में। हाणे जंहिंजी मर्ज़ी आहे क़बूल करे, जंहिंजी मर्ज़ी आहे न क़बूल करे। इंसान आज़ादु आहे। इरादे जी ताक़त अल्लाह ताला इंसान खे ॾिनी आहे। उन खां बाद इन पहिरें रुकू में जन्नत जो तज़किरो आहे, जहन्नमिन जो तज़किरो आहे, हिदायत जो तज़किरो आहे। लेकिन पूरे रुकू जो जेको मेन मफ़हूम ऐं मौज़ू आहे, उहो अल्लाह ताला फरमाए थो त उहे शख़्स यूफ़ून बिन नज़र, जेके अल्लाह ताला सां अमल ऐं ताबेदारी जो जेको नज़र आहे, जेका बास आहे अल्लाह जे आॾो, उहा पूरी कनि था। छो त हिकिड़ो नज़र आहे जेको उर्दू में ॻाल्हायो वेंदो आहे, नज़र न्याज़। अरबी में उन ज़माने में नज़र माना उहो मुआदो जेको अल्लाह सां कयल आहे त असां तुंहिंजी ताबेदारी कंदासीं। इन पूरे रुकू में जेकी जन्नत में वञण जा सबब ऐं जहन्नम खां बचण जा सबब ऐं इंसान जी पैदाश जो सबब ऐं हिदायत जो मेन पहलू जेको ॿुधायो वियो आहे, उहो ॿिनि आयतुनि में ॿुधायो वियो आहे। वयुतिमून ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा। अल्लाह सी फरमाए थो उहे माण्हू कामयाबु आहिनि जेके खाधो खाराइनि था मिस्कीननि खे, यतीमनि खे ऐं क़ैदियुनि खे। असां क़ुर ते नज़र कंदासीं त तमामु क़ुर जो वॾो हिसो इन शइ ते लिखियलु आहे त जेको हेठियों तबिको आहे, ग़रीब तबिको, मिस्कीन, यतीम, क़ैदी, उन खे खाधो खाराइणु, उन जी संभाल लहणु ऐं उन जी पालना करणु, इहो ई ऐन इस्लाम करार ॾिनो वियो आहे। ऐं उन जे लाइ अल्लाह ताला तमामु प्यारा लफ़्ज़ फरमायो, युतिमून ताम अला हुब्बिही, अल्लाह जी मुहबत में, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ, मिस्कीननि, यतीमनि ऐं क़ैदियुनि खे, ऐं इन मज़लूम ऐं हेठे तबिके जी जेके सार संभाल लहनि था, अल्लाह सी फरमाए थो उहे ई दरअसल हिदायत ते आहिनि, उहे ई जन्नत जा वारिस आहिनि, उहे ई अल्लाह खे प्यारा आहिनि। ऐं फरमाए त जॾहिं उहे माण्हू इहे नेकी जा कम कंदा आहिनि, इन्नमा नुतिमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। ऐं उहे ऐलान कंदा आहिनि त असां ही जेकी कुझु कयूं था, न कंहिं ते थोरो कयूं था, न सखावत जी मशहूरी जे लाइ कयूं था, न कंहिं ते एहसान कयूं था, न असां कंहिं माण्हू खां इन जे बारे में कोई एवज़ो वठंदासीं। असां इहा जेका बि ख़िदमत कयूं था, पंहिंजो माल ख़र्च कयूं था, ग़रीबनि मिस्कीननि जी ख़िदमत कयूं था, यतीमनि जी पालना कयूं था, क़ैदियुनि जी संभाल लहूं था, लिवजहिल्लाह, अल्लाह जी ख़ातिर कयूं था, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कयूं था, अल्लाह खां उन जो बदिलो वठण जे लाइ कयूं था। ला नुज़ीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। असांजो इन में इहो मक़सदु कोन्हे त को असांखे थैंक्स चवे, को असांजो शुक्रियो अदा करे, या असांजा गीत ॻाए, या असांजी तारीफ़ करे, या असांखे वोट ॾे, या असांखे का सपोर्ट करे, बल्कि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जे राज़ी करण जे लाइ ऐं अल्लाह जे पाक चेहरे ऐं पाक मुहबत खे हासिल करण जे लाइ असां इहो कमु कयूं था। बुनियादी मक़सदु इहो आहे त असां जेकॾहिं इहो पूरो रुकू पढ़ंदासीं, सूरत जेका अल दहर आहे 29 सिपारे में, उन जो पहिरियों रुकू सॼो असां जॾहिं पढ़ंदासीं त उन में अल्लाह जे रज़ा जो इहो हिकिड़ो ई अमल नज़र ईंदो। मालूम थियो त इस्लाम जो, क़ुर जो ऐं दीन जो जेको मेन पहलू आहे, जेका मेन इबादत आहे, अल्लाह जे रज़ा जो जेको मेन कमु आहे, उहो आहे पंहिंजे मिल्कियतुनि मां ख़र्च करणु, पंहिंजी दौलत जो सही तसरुफ़ करणु, अल्लाह जी इन नेमत जो अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ इस्तेमालु करणु। ॾिसणो इहो आहे त असांजे मुआशिरे में असां इस्लाम जा दावेदार आहियूं, अल्हम्दुलिल्लाह असां सभु मुस्लमान आहियूं। छा असां मुस्लमाननि क़ुर पाक जे इन रूह जे मुताबिक़ पंहिंजूं दौलतूं ख़र्च कयूं था? छा असां पंहिंजे सरमायनि खे इन तबिके जी पालना जे लाइ, सहायता जे लाइ, खाधे खाराइण जे लाइ, अंगु ढकाइण जे लाइ, उन्हनि जी हर क़िस्म जी संभाल करण जे लाइ छा असां पंहिंजा दरवाज़ा खोलिया आहिनि, या असां पंहिंजे मिल्कियतुनि जा, ख़ज़ाननि जा, पैसनि जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि? छा असां उन्हनि जे लाइ राहमीन आहियूं? छा असां उन्हनि जे लाइ सख़ी आहियूं?
इहो मेन कमु आहे ऐं असां सुभाणे इनशाअल्लाह उहो फार्मूलो मां अव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि जेको क़ुर पाक ॾिनो आहे त मौजूदु जेका तंगी आहे दुनिया में मुआशरे में मुआशरत में असां त उन्हनि जो हल वज़ीफ़नि में ॻोल्हींदा आहियूं तस्बिन में ॻोल्हींदा आहियूं ऐं फेसबुक ते त हिकिड़ो अजीब क़िस्म जो रोशो लॻो पियो आहे त फ़िलाणी तस्वीर पढ़ंदो त सभु मसइला हल थी वेंदा फ़िलाणी तस्वीर पढ़ंदो त सभु मसइला हल थी वेंदा अल्लाह ताला क़ुर पाक में जेको फार्मूलो ॾिनो आहे उहो सुभाणे इनशाअल्लाह उन ते ॻाल्हाईंदासीं। मेन ॻाल्हि इहा आहे त जेकी मुल्क जा सरहदी वारा माण्हू सरमाएदार माण्हू दौलतमंद माण्हू साहिब हैसियत ऐं साहिब सरवत माण्हू जॾहिं उन्हनि पंहिंजे मिल्कियतुनि जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि ग़रीब तबिके जे लाइ तॾहिं ई मुआशिरो जहन्नम बणिजी वियो आहे। अॼु बि जेकॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम जे तिर्ज़ ते जेकॾहिं असांजे इहा सखावत जो अमल शुरू थी वञे ऐं अलाह ख़ातिर असां हिन पुठिते पियल क़ौम पुठिते पियल मख़लूक पाड़े में शहरनि में ॻोठनि में चूंडे चूंडे असां उन मिसकीन माण्हुनि जी हर तरह जी मदद करण जी कोशिशि कयूं त इंशा अल्लाह ताला असांखे अलाह जो कुर्ब बि हासिलु थींदो परेशानियूं बि ख़तमु थींदियूं सुकून बि मिलंदो मुआशिरो बि बहितरु थींदो। अचो त क़ुर पाक जे इन नुक़्ते ते अहम गौर कयूं ऐं सूरत दहर जी इन पहिरें रुकू खे पढ़ी करे असां युतीमून ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा इन फ़लसफ़े खे सम्झण जी कोशिशि करियूं ऐं इन ते अमल करियूं। अल्लाह ताला शाल असां सभिनी खे हिदायत अता फ़रमाए।